ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: ورفعنا لك ذكرك. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو بلند آواز. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم. अज 15 फरवरी सन 2020 जामिया अबू हुरैरा मदरसे में मदरसे जी तरफा ॻोठ दाऊद जी वांड बिरादर मुकर्रम हजरत मौलाना हाफिज अब्दुल कादिर केहर साहब महफिल हुस्न क़राअत व दिस्तार फजीलत जो उन्वान सां प्रोग्राम रखियो आहे. अल्हम्दुलिल्लाह मदरसे मां फारिग शुदा हुफ़ाज़ कराम तक़रीबन 8 साथी आहिनि. उनजी दिस्तार बंदी थींदी इंशाअल्लाह. काफी देर ताईं रात जो प्रोग्राम हलंदो. कायद सिंध भी शायद अचनि था, मौलाना या अब्बासी साहब अचनि था, नात ख़्वान अचनि था ऐं ॿाहिरिनि मुल्कनि जा कारी सगोरा अचनि था जेके इंतहाई पंहिंजे अंदाज़ में क़ुरान पाक पढ़ंदा. इंशाअल्लाह जॾहिं तव्हां असां क़ुरान ॿुधंदासीं त दिलियूं ठरी पवंदियूं. मदरसे मां फारिग शुदा हुफ़ाज़ कराम जी दिस्तार बंदी भी थींदी. कारी अब्दुल कादिर साहब जी महिनतुनि भी रंग लातो. आलिम सगोरा कारी साहिबान जे मथनि ते जॾहिं रूमाल ॿधंदा तो दोस्तों बुजुर्गो ये कपड़े जा टुकड़ा न समझो बल्कि ये जन्नत जा ताज समझो. कुरान जो हाफिज क़यामत वारे ॾियारे अल्लाह तबारक व तआला कुरान जे हाफिज खे वॾो एज़ाज़ ॾिनो. उनजे अबे अम्मा खे अल्लाह ताला अहिड़ो ताज पाराईंदो जो ज़ौ अहसन मिन ज़ौ शम्स. आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो उनजे ताज में एडी त रोशनी हुजी जो ने सिज ऐं चंड खां बि वधीक उन जो ताज चमकंदो.
मानू पुछंदा मौला करीम हे केर केड़ा वली ने केड़ा नबी ने रब फरमाइंदो ये नबी वली नाहिन बल्कि उहे मुझा गुनाहगार बानड़ा आन जिन दुनिया के अंदर पंहिंजनि बच्चन जी कुर्बानी करे पंहिंजनि बच्चन के मां अल्लाह जो कुरान याद करायो है कुरान जे हाफिज जे अबू आयो ऐ हाफिज के अल्लाह तबारक व तआला इज्जत दी शफाअत द मारू पांजी शफाअत ते वठी पांजी वडो इज़ात तो मुझा मोहतरम दोस्तों मां ता के अर्ज किया दुनिया के अंदर मानू कैसा भी मोहब्बत कंदो औलाद सा करे बच्चन बारन सा करे जाल सा करे माल सा करे पर उनके बिन गाने जो भाव थोड़ो सो बिन गाने यार मां पंहिंजनि बच्चन बारन सा मोहब्बत कया तो जाल सा कया तो दोस्तन सा कया तो माल सा कया तो इनी मोहब्बत पियो कया भला ये मुझे जुदा तो न थी ना या मां इन का जुदा तो न थी बियो बेवफा तो न थींदा एक जुदाई जो डर्रा बियो बेवफाई जो खौफ दाऊद जी वांड वारो जड़े इंसान दुनिया छड़ी तो मरंदो ज़ाल मतो बीठी हुंदी आ बच्चा मतो बीठा हुंदा दोस्त हुंदा बिन गाल जो भाव ये बई गालियों मतो आया से ज़ाल के छॾई बच्चा छॾई घर छॾई दोस्त छॾई माल छॾई छॾियूं तो वने जुदा तो वने आई वरी हुन जिन सां मोहब्बत पियो करे अल्लाह के छॾे रसूल के छॾे बच्चन बारन जे लाइ वट वडा हिम्मत पियो करे मेहनत पियो करे अल्लाह जी नमाज न पई अचे मस्जिद में न पियो अचे कुरान न पियो पढ़ाए उहे बच्चा इन सां एडा बेवफा जो ज़ाल भी कब्र में न थी हले पुट भी कब्र में न था हलन सब कुछ इते छॾियूं पियो वने दाऊद जी वांड वारो माता के अर्ज कया ब शयूं माता ने खणी आयो आ उनन सां ता मोहब्बत कयो न जुदा थींदा न बेवफा एको अल्लाह जो कुरान आ बियो मिठड़ो मोहम्मद अरबी साईं मोहब्बत क्यों कुरान जुदा न थींदो इतने भी गड कब्र में भी गड महशर के मैदान में भी गड जन्नत में भी गड तो सुभान अल्लाह जन्नत ता जलसा जा शौकीन हो जलसे जल्दो दे दो भजदा कुरान सा मोहब्बत जरे इंसान मरी तो वने ना वो कब्र में कुरान तो अल्लाह तो जज्बत तो यार मरी तो आशिक जन्नत जने मिलंदई ना तो जन्नत में जलसन जा शौकीन मुजाहिद चवंदा मौला दुनिया में तो वडा वाइज हुंदा जलसा हुंदा कुरान ॿुधंदा से आलम पढ़ंदा इते जन्नत में को जलसो ही कोने वाइज थे तकिरूं जने आलम घुरा दे असांखे रब फरमाए तो ता कुरान जा शौकीन हो ची सही हां रब तो फरमाए सब निकरी अचो बाहर अज जलसो ता कयूं सब मानू निकरी इंदा रब तबारक व तआला फरमाइंदो अचो दुनिया के अंदर आलमन कुरान पढ़ियो हो तवा बुधो हो अज सब कन दियो मां रब पान सूरत रहमान तो ता के बुधायो दोस्तों मोहब्बत कुरान से इज्जत कुरान में इन्नल्लाह यरफउ बिहाज़ल किताब अक़वामा व यज़उ बिही आखरीन पर मैंने कुरान जे करे घणी को जलील कुरान के छड़ियो जलील तबाह बर्बाद ऐं जिन कुरान के सीने से लगायो उन्हनि जी दुनिया भी चंगी आखिरत भी भली अरे मक्के में अबू जहल पियो रहे हाजिर के पानी पियो पिया उतबो शेबो सरदार अरबिया हुजूर जा माइट्रा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान छड़ियो जलील हजरत बिलाल मदीने जे मीर जी गुलामी कई कुरान के सीने से लगाए इज्जत वारो थी कुरान कब्र में भी गद जरे इंसान दुनिया छड़े करे कब्र में तो वने
आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो कुरान सोनी सूरत वठी करे कब्र में थो अचे अस्सलामु अलैकुम वालैकुम अस्सलाम यार माके सुञाणे थो चई साईं न यार तुझी वडी मूसा मोहब्बत ही वडो प्यारो हो कहीं साईं तवा केरो आयो चई मां अल्लाह जो कुरान दुनिया के अंदर मां के पढ़ंदे गे मुझी तिलावत कंदे गे ओ जरे दुनिया के अंदर वाइज थींदा हा आलिम ईंदा हा जरे मुके पढ़ंदा हा मां तोखे एडो वणंदो सो तू मोहब्बत सां चवंदे सुभान अल्लाह नाड़ीअ को बंद आया हो जो सुभान अल्लाह न थी निकरे उन्नत दिन आया हो ना बा कुरान जी मोहब्बत हाँ एकली गाल है ताकि कुरान जी उन्जा अज इंशाल्लाह ड्रॉ थी पर मोमिन के कुरान में ड्रॉ न थी तो ये गाल बुधा कुरान एड़ी शय जो जेतरो बुधेस मजो न जेतरो भी कुरान पढ़ दिल तंग न थी कन्न बोड़ा न थी ना कन्न परेशान न थी ना कुरान बुधन सा राग के एक दफो बुधने वाले चले बुधो चर्चा भोग एक दफे बाहिने पर जे कुरान एड़ो आ सुबह काटी मगरिब काटी ईशा ताई या सुबह जी नमाज ताई मुख्तलिफ आलिम ब्या छड सजो डी पियो कुरान पढ़जे इन जी न दिल थी बेजार थे न कन्न दा थक जन से हर आलिम जे ज़बान मां जरे कुरान तो बुधे खुदा जी ज़ात जो कसम थकल नागे मोहब्बत सां पियो जो सुभान अल्लाह चई यार कुरान तो चवे सब छड़े वे ईमान छड़ी दो मां कब्र में जन्नत जी तरी बिस्तरो ठी करे तो के आराम करे बोवी दुस आई बी रिवायत में तो कुरान पखी जी सूरत सूरत यासीन सूरत ताहा अची करे उन मस्जिद के ये जो लिखाइन परन में जी कुकड़ पांजे बच्चन के लिखाई दिया काव अचे त परे करे उन सा मुकाबलो करे ए मलाइका दा मुनकर नकीर इन का चौंदा मर रब्बुक मन नबियुक व मा दीनुक तुझो रब केड़ो तुझो नबी केड़ो तुझो दीन केड़ो ए उनके भई बोझे हटाइन बोझे थी इन का न पूछो रब करीम के चौंदा ओ मौला करीम एक एड़ी शया जेका संगे मस्जिद जे वेझो नथी छडे रब फरमाइंदो पूछो यो केर ओ चौंदी मां सूरत मुल्क ओ चौंदी मां सूरत यासीन ए बानो दुनिया के अंदर मां के पढ़दो हो राज ये न कंदो हो पढ़दो हो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर हुआ चौदी मां सूरत यासीन ये कमते नबी दो हो मजदूरी ते नबी दो हो जैसी ते सुबह जो मुखे न पढ़दो हो चौदो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन ओरे दचो सुभान अल्लाह ये गोडाने सुभान अल्लाह चंदो इन साल मूसा गडो मदीने हलन जेको हो रे चंदो पंध वी दो अल्लाह ता के मक्को मदीनो घुमाए लाउड वाले के चो थोरो गौर सब पाजने लेक ते चढ़ी तो वना पो तो आवाज करे माइट्रा खुदा रे कुछ माइट्रा जो भी हक थई यार लाउड तो भलो पर इजी कर बैक मां भी माइट्रा तो जो चो सुभान अल्लाह इते रखे आया डाडा चो सुभान अल्लाह यार थक जी बिया हाने शुराता यार मां लाड़काने जो यार गडो हलंदा से मदीने मूसा गडो हलंदो रमजान जा रोजा उते रखंदा से पैसा पाण भरींदो केर ॾींदो या ज़रब ॾाढा लगायो न
रब रब चई मां सूरत यासीन भई चवे या असांखे कुरान मां कढ या हिन बाने के माफ़ी दे। रब तो फरमाए मलाइको मोटी अचो ओ सूरत मुल्क मुझे कुरान जी सुआ सूरत यासीन मुझे कुरान जी दिल्ला। रब तो फरमाए इन बाने के माफ़ी दई जन्नत दई सगा दो पर सूरत उनके पंजे कुरान मां कदी कोन दो सगा। कुरान से मोहब्बत कर इते भी गड कब्र में भी गड। हजरत उमर बहादुर मानू अब हजरत उमर बहादुर मां गाल रही बहादुर एरो बहादुर जो हुजूर दुआ घुरी मुझा मौला मां के या अमर दे या उमर दे। सुबह जो उमर आयो सरे आम ईमान आंदई हुजूर फरमायो उमर वडो बहादुर उमर वडो बहादुर केड़ो उमर सब साहबी मदीने जे मीर जा मुरीद पर उमर 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 मिठे मोहम्मद करीम जी मुराद। अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ा जो कसम यार तवज्जो कजो वो उमर हुजूर फरमायो उमर जी मुझा दिलबर उमर मां मेरा जवानी रात जन्नत में तुझी मारी दिसी आयो में डाडी भलीगी मुके ख्याल जो मां तुझी मारी घुमा पर यार मां न वयस। हजरत उमर फरमाए मुझा साईं वञो हां हुजूर फरमायो उमर जी मुझा दिलबर उमर यार तुझी गैरत याद आई मां जो हजरत उमर रोई करे चवे तो सोना तवा वञो हां साईं तू त मुझो रूहानी बाबो तू त मुझो मुर्शिद। अल्लाह अल्लाह केड़ो उमर जंहिंजे गैरत जी तारीफ मिठो मोहम्मद करीम पाण पियो करे चए तो ये पूछना ही गलत है ये कहां है उमर जहां जहां है गैरत वहां वहां है उमर। न तो सुभान अल्लाह चप बंद कई वेठो दोस्तों उमर गैरतिया जंहिंजी गैरत जी तारीफ मुझो साईं पाण पियो करे तो उमर गैरती ही उमर इनु बहादुर नबी सही के दवे अचन पे ये गिटी साईं बुधो बुधो शैतान पे अचे हुजूर के शैतान ॾिठो अच्छी ओज तो ही भागो काने वियो अञा जो ॾिसण पियो उमर पियो अचे ॾाढे न चव अञा जो ॾिसण उमर पियो अचे पाण फरमाए अबशिर या उमर उमर मुबारक इन शैतान लयखाफ मिनका या उमर उमर शैतान तो खान ड्रिजे तो जो तो के ॾिसी शैतान भॼी। अब हदीस पाक में अचे वठो बुधो बुधो हदीस में तो अचे त तहां के रात जो जिन शैतान अचे न निंड में नौजवान के खास करे शैतान अचे न त वो सजे हथ जे अशद वांगुर टे दफा लिखो उमर 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 ताके शैतान निंड में भी नहीं दो उमर जो नालो ॾिसी। हाणे भी ता तजुर्बो कयो कहीं भी चौक ते जो लाड़काने या कहीं भी चौक ते अची करे तारो को ॾाढा चो उमर चंगा भला भजी वेंदा उमर जे नाले में दाबो उमर उमर पाक नबी इमामुल अंबिया फरमायो उमर जी मुझा दिलबर इनु बहादुर सही हां पो मलाइकन सां कब्र में मुकाबलो कीअं कंदे इनु बहादुर मुनकर नकीरींदा कब्र में अखियूं बाहिजूं दंद वॾा मिट माइट न अकेलो पुछंदा मर रब्बुका मन नबियुका वमा दीनुका मलाइका पुछंदा हजरत उमर फारूक
रज़ी अल्लाह ताला नो चवे तो ओ मुझा दिलबर नबी मुझा सोना नबी भला कब्र में कुरान हूंदो साईं फरमायो आओ उमर सब मोड़ जा साथी कुरान तोड़ जो साथी जेको हिते कुरान के पढ़ंदो कुरान पढ़ाईंदो कुरान सा मोहब्बत हिते भी गड कब्र में भी गड माशर में भी गड अल्लाह अल्लाह हजरत उमर चवे तो सोना जे कदे कब्र में कुरान हूंदो तो उमर कब्र में भी मलाइकन जो मुकाबलो जरूर कंदो कब्र में कुरान हूंदो सही वो मां उते भी मलाइकन जो मुकाबलो कंदो सही फरमायो उमर बी हदीस पाक में लफ्ज था चल बुधो 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 छोरा वेही इजलिस दोस्तों थोरो तवज्जो को आया तो कुछ खड़ी वजो मता के बस ॾिनायो हिकु कुरान सा मोहब्बत कर कुरान जुदा न थई मदीने जे मीर सा मोहब्बत कर मोहम्मद बेवफा न सब दुनिया जा मानू बेवफा हर को लालच जो मदीने जे मीर जी तो में काबिल लालच काने कुरान जी तो में काबिल लालच काने उते भी कमी नहीं हदीस में अचे तो हजरत उमर का मलाइका पुछंदा उमर मर रब्बुक तुजो रब केड़ो आ हजरत उमर चयो मुंजो तो रब अल्लाह हुआ बुधो बुधो हिते जो एसपी अचे ता को सवाल करे त ता एसपी को सवाल न कदे जो चोंदले करे न चंदो चुप कर ले चलिया बजी कोई हलो न वनी हवाई चवना से चुप कर ले चले वच अरे करे आयो ना अरे एसपी एसपी चाहे खुद एसपी का भी मलाइका पूछना मर रब का तो जो रब केड़ा खुद मलाइका बोड़ा तेज न जो अखियों हजरत उमर हदीस में जे दो मलाइका जे उमर तो जो रब केड़ो आ जे मुंह जो तो रब अल्लाह हुआ तहां बुधायो तो तहां जो रब केड़ो न तो जे सुभान अल्लाह उमर बे मलाइका से सवाल करई खुदा जी जा जो कसम हजरत उमर के मदीने जे मीर फरमायो उमर जी मुझा दिलबर उमर दे खबर सही केड़ी पान फरमाए तू जी कब्र खांडी करे जन्नत में दाखिल थियण ताईं 50,000 साल जो ॾींहुं इहो कीअं तय कंदे उन सवारी न ॻाल्हि अल्लाह अल्लाह हजरत उमर चयो सोना ओ मुझा दिलबर भला महशर जे मैदान में कुरान हूंदो या न अल्लाह अल्लाह साईं फरमायो वल कुरान ओ कम जड़े रोजो कुरान पाने जला सुफारसी दीन साईं फरमायो महशर के मैदान में भी कुरान हूंदो अल्लाह अल्लाह दाऊद जी वाण जा गैरतमंद मुसलमान हजरत उमर जो जवाब दुजाए साईं जे करे महशर के मैदान में कुरान हूंदो तो उमर जो हिकड़ो पैर कब्र में हूंदो बियो पैर जन्नत में हूंदो कुरान वफा बात सही न थो हिकड़ो पैर कब्र में बियो पैर जन्नत में हे हजरत उमर माता के अर्ज करायो मुझा दोस्तों कुरान पाक से मोहब्बत कियो कुरान से प्यार कियो सब मोड़ जा साथी कुरान तोड़ जो पढ़बो कुरान नथा गलायो पढ़बो बच्चन के पढ़ाई दो अज रीस कयो अज रीस कयो अज साईं जे मदरसे में बच्चा कुरान जा हाफिज फारिग दा थन अज रीस कयो जिन के पांजा बच्चा आइन मदरसन में चलियो त हाफिज थन ऐ जिन के औलाद काने अज बास बासी वजो तो मौला मु जन मुखे भी पुत्र दे त मां पुत्र के कुरान जो हाफिज बनाया कंदौ कुरान पढ़दौ असा कुरान को पढ़े कुरान को पढ़े अया रंदो मुलन दे गावड़िया बैठा घणा तो री चवंदा बाबा मुलन के चंदो न दी छो जे मुला असा जे चंदे ते ऐश ता कर अब चवंदा अस अल छोकरा ता गले कचरी देले का तो छुड़ी आया चुप बिल्कुल मुलन के चंदो न दीना से छो जे असा जे पैसे दे मुला ऐश ता कन हा साईं मौलवी जे ता मदरसन में वणो ता के शराब जा क्रेट मिलदा
असा महीने महीने नचलियों घुराईंदा उन लाओ रखो जो नचाईंदा अकुला कुरान वारा थई कुरान थई जो रब जो आयल साहब भी टरी तो वञई हाणे आई मगड़ कोन था गलाए आई आई ही नहीं पो टरी कुरान दे करे मां नवाब शाह जे पासे रे वयस कचहरी मां नवाब शाह जे पासे वयसि एडी माकड़ पई अचे एडी माकड़ ओ जी जुड़ हुजे जुड़ ओ ठकावा पिया कढन फायरिंग पिया कन धुआं पिया कन मां चो मानो टरी मीरवा हवारो इन ठकावन ते न वींदो इन जेको असां जे धुअन ते न वींदी ॻोठ जे चारई पासो चार मानू प्यारे करे अल्लाह अकबर जा नारा खणो जाते रब जो आवाज बुलंद थींदो आहे उतो चो अल्लाह जो अज़ाब टरी वेंदो आहे दोस्तों अल्लाह जो नालो तो यार कुरान तां कुरान के मञूं कोन था पर गाल बुधो हेने नवाब साहब जे पासे मौलवी साहब कसम खणी गाल कई ते जे माकड़ आई एकड़ा गरीब हा बभायर पराई मजदूरी कंदा हा ओते वनी करे ये माकड़ के बिया चोन माकड़ असा गरीब हूं अल्लाह जो नालो तई असा पराई बनी कंदा हूं अल्लाह जो नालो हे कुरान के मञो असा जे फसल के न खा खुदा जो कसम ओ सजे इलाके के माकड़ खाई वई पर उन जी कणक जो ताई मथे बीठी तां कुरान के न कुरान के माकड़ भी मञे असा जो उस्ताद गाल कंदो नौशर फेरोज जे पासे रिश्वत जे कुत्ता छॾो रिश्वत हे बेचारे कुत्तन हे बेचारे रिश्वत के जो वरतो नेट आखिर सदाए भगो रसो भी छुड़ी भज भजा कुत्ता होदे ये रिश्व भगो रिश्व बी वार ॾिठी मस्त निकली पुरानी उन में अंदर हलियो वियो वो रिश्व कुरान खणी बी रही माना जानवर के भी पतो है अल्लाह जो कलाम ये कुरान खणी बी रहियो मुसलमानन वो कुरान खसे उनके कुरान रखी वरी बधी कुत्ता छॾियो हालत कुरान के तू न तो मने जानवर मञन था तवज्जो कर मुंहिंजा दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम कुरान सां मोहब्बत कर कुरान वफादार थई गॾु हूंदई कुरान जुदा न थींदई औलाद छॾे वेंदई बच्चा छॾे वेंदई ज़ाल छॾे वेंदई आओ कुरान कब्र में भी गॾु महशर में भी गॾु जन्नत में भी गॾु ऐं उन मदीने जे मीर इमामुल अंबिया सां प्यार कर जेको मुंहिंजो मिठो मोहम्मद रबी वफादार वफादार यार तवज्जो कयो हिते भी वफादार क़यामत वारे ॾियारे भी वफादार दुनिया में भी तुझे लाए पियो रोए दुनिया में भी तुझे लाए पियो रोए दुनिया में भी तुझे लाए 15 शाबान जी रात भी रोए पियो खुदा जी ज़ात जो कसम चइबो मुंहिंजा मौला इन जी शक्ल तब्दील न कजाए अज़ाब नान जान यार तवज्जो कयो बोलो न कजान बांदर न कजान यार तवज्जो कयो हे मूसा अलैहिस्सलाम जी कौम भोला बांदर बणजी वई लूत अलैहिस्सलाम जी कौम जे मथा पत्थर जो मींहुं वसियो यार नज़र त कर खुदा जी ज़ात जो कसम वॾा उन जा कद वॾियूं उन जूं उमिरियूं तबाह थी विया तूं सोन मां ठहियल न आहे पर चओ मदीने जे भीर जी दुआ अथई अल्लाह कजाइन अल्लाह बांदर न कजाइन अल्लाह अज़ाब न आण जाइन करे त सजी रात यो दुआ घुरे तुअज़िबुहुम व इन्नहुम इबादुक व इन तग़फिर लहुम व इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम का वर्जी लगे मज़ो अचे कुरान में मज़ो आहे वो जेके मज़ो तो अचे वो सुभान अल्लाह चे
ना चो तो न चो बस ना चो तो न चो जरूरी ना है पर तो के खबर आ सुलेमान सलाम जो तख्ते वने पो हवा में उड़ रहो एकड़ो बकरार पे बकरी उचारे ॾिठो वाह सुलेमान तुझो शान ॾिसी चई सुभान अल्लाह ये लफ्ज जनाब सुलेमान सलाम के अल्लाह बुधराया तख्त के बुधराया आयो चई जोला जबाना छा पियो चई चई सही तुझो शान ॾिठुम वाह जो तुझो रब शान के तुझो तख्त भई हवा उॾारियो वने मां रब जी पाकई बयान कई त सुलेमान हवा में पियो उड़ंदो वरदे पर यो सुलेमान जो कमाल न आहे यो रब जी ज़ात पाक ये सच चयो अथई पर ॻाल्हि ॿुध जेके तो सुभान अल्लाह जा लफ़्ज़ चया न ये सुलेमान जे हिन तख्त खां करोड़ दफ़ा मथे दोस्तों एकड़ो मलाइका जंहिंजो विरदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान मलाइका जा विरद को रुकूअ में सुभान रब्बियल अज़ीम क़यामत ताईं पियो चवंदो को सजदे में सुभान रब्बियल आला क़यामत ताईं को सुभानक अल्लाहुम्म व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक जने दुनिया जे अंदर जेको बानो सुभान अल्लाह जो बेविर्द करे जने मरियो कब्र में वयो वो मलाक दो चवे पूजा मौला ए तू जो बानो फिलानो आओ यो मरियो पर दुनिया जे अंदर यो वडो वडो सुभान अल्लाह जो विर्द कंदो हो हमेशा चवंदो सुभान अल्लाह वाइज़ में चवे सुभान अल्लाह तस्बीह ते सवंजा सवा हज़ारन जा हज़ार सुभान अल्लाह ओ मुझा मौला मुझो विर्द भी सुभान अल्लाह हाने माके मोकल दे त कब्र में तुझो बानो अकेलो आ वजी करे न तुझे माने सा माके घरियूं कचहरी करया तजे करे सुभान अल्लाह घड़ी चंदा जागो था न अब जागो था जेको जागो था तो सुभान अल्लाह दोस्तों हुजूर पे दुआ घुरे ओ मुझा मौला चो सुभान अल्लाह बस टाइम अची मुझो पूरो थियो मुझो न वाइज माके तो अटैक थी पूरो थी गयो पर वरी अल्लाह उथारे साले 4 कलाक बेहोश दिल जी अटैक थी 4 वाल बंद ट्री मानू जन मोले मरी वींदो पर अल्लाह चयो अया कुरान पढ़ंदो ऐ जमात दुआऊं कयूं जाते काते मुल्क सजे में तालिबान खत्मा कढया तवज्जो कर मुझा दोस्त सही है हमारे मानी करे चाहे पे जागो था उन मदीने जे मीर इमामुल अंबिया सा मोहब्बत कर जेको वफादार नबी अबा वफादार एडो खुदा जी ज़ात जो कसम दुनिया में तुझे ला दुआ घुरे अमियास तय्यबा ताहिरा का साहबा बुझंदा ओ असां जी अमड़े हुजूर जो को अखलाक द बुध मुझे साईं जी रानी अम्मा सा तय्यबा ताहिरा दी जाए मां तहां के मोहम्मद करीम जू केड़ियूं गालियूं बुधाया केड़ा गालियूं बयान कया पुत्र मोहम्मद मुस्तफा के पांजी गणती नहीं तवां जी गणती अस तवां जे ला रोए ये करे चवंदो हो एउ तो अज़िबुहुम व इन्नहुम इबादुक व इन तगफिर लहुम व इन्नक अंतल अज़ीजुल हकीम अल्लाह ओ मुझा मौला जे कने हिनन के अजाब कंदे त तुझा बाना थे तो पैदा कर अजाब करे तुझा बाना पर जे बाबा जे विचार में जे कने मां मोहम्मद करीम जे रोण जे करे सुडकन जे करे रणन जे करे मुझा मौला जे तू हिनन के माफ कंदे त तोखा को पुछण वारो ही को नहीं एडो वफादार ओ दोस्तों मदीने जो मीर पे दुआऊं घुरे तू जे लाए मुझे ला सजी उम्मत ला रब तो मेहरबानी करे
मेहरबानी करे खुदा जी ज़ात जो कसम अम्मी आज़ादी चई मुंहिंजा बचड़ो मां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कहिड़ो तव्हांखे अखलाक ॿुधायां वञो कुरान खोलियो कुरान पढ़ो कुरान खुदा जी ज़ात जो कसम अम्मी आज़ादी चए कान खुल्कुल कुरान ओ मुंहिंजा बचड़ो वञो वञी कुरान खोलियो कुरान में मुझे मिठे मोहम्मद करीम जो अखलाक लिखियो पियो अथव अल्लाह अल्लाह रबी कुरान में फरमाए तो फरमाई दवा इन्नका लअला खुलुकिन अज़ीम अल्लाह फरमाए तो मुझो मोहम्मद अजीम नबी जे मथा मां कुरान भी अजीम नाज़िल कयो न अजीम नबी जा अखलाक भी अजीम अथव बुधो बुधो अखलाक अजीम गाल खुली थोरो बुधो तवज्जो अखलाक हसना सोनो अखलाक छाके चबो सोनो अखलाक छाके चबो जो पंहिंजी ज़ात जो मसलो अचे तो माफ करे छॾे दीन जो मसलो अचे तो उन में रियायत न करे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाजी तलवार टंगे वण जे ता सुनी काफर पियो अचे चई यार मुसलमान जो नबी वाह जो वच में तलवार खणी करे आका साईं जे सीने ते अची चढ़ी वेठो माता का पुछंदो नबी से निंड पिया जो मोहम्मद जी निंड भी जागा हजरत बिलाल तो चवे मुंहिंजा साईं तव्हां निंड पिया हू थी करे नमाज़ पढ़ाए वज़ू न कयो तव्हां चवंदा हो जेको निंड कंदो आहे वज़ू भॼंदो सजन मुर्ग दाऊद जी वांड वारो अब्दुल जब्बार मुर्गे कुछ न थे पीर मुर्गन कुछ न थे ओ मुझो मिठो मोहम्मद करीम मुर्गंदो हो जो अल्लाह जन्नत जा अठई दरवाजा खोलाए छॾींदो चओ न सुभान अल्लाह सजन मुर्ग पान फरमाए बिलाल जियो आमिना जा लाल पुत्र तू जी निंड भी मोहम्मद रबी जी निंड भी अल्लाह अल्लाह मुझा बचड़ा तू निंड कंदो तुझो वज़ू भजी पवंदो मोहम्मद निंड कंदो पुत्र मोहम्मद करीम जूं अखियूं बंद हूंदियूं अथई मोहम्मद जी दिल जागंदी रब जो ज़िक्र कंदी अल्लाह अल्लाह साईं फरमायो बिलाल पुत्र मुझो वज़ू निंड में न भजंदो यानी नबी जी निंड भी जाग अरे काफर तलवार खई निंड पयो हो जागे पयो पर अखियूं बंद हुयूं पर चओ तो उन काफर के न ॾिठो तलवार खणंदे न त कोई पंहिंजो हथियार कंहिंखे न ॾींदो कोई तव्हां इहे दुश्मन खे हथियार न ॾींदो हथियार वॾी शइ मोहम्मद मुस्तफा उनखे हथियार ॾिसन हा ख़बर पवे न हथियार खणण ॾिना दुश्मन हो पर चओ नबी जूं अखियूं बंदियूं हुज़ूर न ॾिठो ख़बर न पई त जी माना नबी निंड पयो नबी के खबर न पई त जी माना आलिमुल गैब नबी ना है आलिमुल गैब कहजी ज़ात केरा सजन सुदा बयान क्यों बंदन दुश्मन जी तलवार के माता का पुछन ता पांजो हथियार के खरीदो कलायो पर जे खणी वने सोरिया ऐं तो जे मथा चवे न छलींदो मैं मारींदो बस कर चुप कर ऐं जे तू उन खां कंहिं बि नमूने सां हथियार छॾाए त पोइ छॾींदोसि कथा ॻाल्हाए अरे बा चले बाबा गलती चई यार मारे चुको आहे मारे पियो न छॾींदोमांसि ओके हर साहब ओ बि कौम वारो साईं जो हथियार खणी सीने ते चढ़ी वेठो सीने ते नबी से जागी पिया ॾिसी चए तो मयम नाओ कया मोहम्मद ओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो क्या हाने केर बचाईंदो तलवार तुंहिंजी मुंहिंजे हथ में आहे मां तुंहिंजे सीने ते चढ़े वेठो आहियां हाणे तोखे कोहां थो हाणे ॿुधा त केर बचाईंदई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिगान छा पिया चवनि ॾाढा तवज्जो कर हुन चयो तोखे केर ॿुधा बचाईंदो मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया जो मूंखे बचाइण वारो अल्लाह 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 ॾाढा माशाअल्लाह जागो था केर बचाईंदो केर बचाइण वारो केर
मौत हयाती जो मालिक केर वारिस केर मुश्किल गुज़ा केर कार साज केर वकील केर अबा वकील जी माना कम के ठाईंदड़ केर ये जो गाली पे लिखला हे पोयो अल्लाह अली वारिस लिखल हूंदो अली वारिस लिखल वारिस अली भी ना है नबी भी ना है अली जो वारिस भी अल्लाह और नबी जो वारिस भी अल्लाह सजे जहान जो वारिस अल्लाह केर कुरान अचो सूरत हिजर पे पढ़ा 14 सिपारो बुधाया तवार सुकेर फरमाइदा इन्ना नहनु नुहयी व नुमीत व नहनुल वारिसून दादा है आलिम सगुरा घणा जी आने से अब्दुल कादिर जलसो हाने वरी अइया जोश कंदो तो वञे चो सुभान अल्लाह ये तो मानू तो कोन मां बनाए दे ये थोरो ठाए दे प्लाट साईं चो सुभान अल्लाह अया मोहब्बत सा रब तो फरमाए माई ता के मारिया माई तवा के जियारिया असाई तवा जावार सायू यार जेको आ वकील केर कार साज केर बयान तव वरी बी जाते अचो तो सूरत ज़ुमर पे पढ़ा सिपारो 24 तवज्जो कर रब तो फरमाए अल्लाह अल्लाह खालिकु कुल्लि शै व हुवा अला कुल्लि शैइन वकील जेको ॾाढा सुभान अल्लाह चे मदीने हले जेको या ॾाढा चवंदो कि न साल जा रोज़ा उते नसीब थींदस कार साज केर वकील केर मुश्किल कुशा केर नबी से फरमासे उन्हें चतो के बुधाए केर बचाइंदो नबी से फरमास मुखे बचाइण वारो अल्लाह 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 बुधो ए यार उन्हें जा तम तलवार किरी पई साईं ने तलवार कई अरे बुधाए हाने तोखे केर बचाइंदो नबी साईं के बाहुबली साईं तो मेहरबान चलो सुभान अल्लाह ता चलो ताके दुश्मन के चली दो जो असा जो हथियार खणी असा दे ताने त मारी दो मैं न चली दो मैं पो वरी असा छड़ाए वठो खली बन के जोड़े वठो भागे के मुजो हथियार खणी वा छड़ाए जियो हाने चली ना से मौलवी भी न चली दो नबी जो हथियार खड़ी मोहम्मद जे सीने ते चढ़ी वेठो नबी जी दहशत जे करे हथ मो किरी पियो मोहम्मद मुस्तफा उन जो हथियार खड़ी हां पांजो तार जे बुधाए हाने तो के केर बचाइदो उन जो साईं तू मेहरबान ना साईं तू रहमदिल ना साईं तू रहमत वारो आ न मोहम्मद मुस्तफा फरमाए हल मां मोहम्मद माफी नहीं छदी इने के चबो तो अखलाकी हसना सोनो अखलाक इने के चबो जात जो मुआमलो आयो त माफी ॾिनई छॾे ॾिनई पर जे दीन जो मुआमलो तो अचे त रियायत न दीन जो मुआमलो त रियायत न औरत या चोरी जे केस में बाकी साईं जो मोले पंजे ते वाय कजा वाले है ना साईं नाराज न थी साईं के साहब जो निशानी वाई इंशाल्लाह जागो था ना दीन जे मुआमले में रियायत न औरत आया फातिमा नालो आ बनी मखजूम कबीले जी न्याणी आ वडे रे घराने जी चोरी जे केस में आई साईं इने चोरी कया नबी से फरमायो रब जो हद जारी कयो कानून साईं केड़ो फरमाइदा अस्सारिको अस्सारिकतु फक़तऊ अयदियहुमा मर्दो जे औरत चोरी कन हथ कटोन हुजूर फरमायो हथ कटो उन्हनि माण्हुनि हज़रत ज़ैद खे ग़ालिबन मोकिलियो या उसामा बिन ज़ैद खे हज़रत ज़ैद मदीने जे मीर जो पुटेलो हो अम्मा ख़दीजा खे अची करे हिकिड़नि धाड़ेलनि चोराए करे मके पाक में खपायो हो जॾहिं अम्मा ख़दीजा जी शादी हुजूर सां थी वो अम्मा ख़दीजा हज़रत ज़ैद मोहम्मद मुस्तफा जे हवाले
हवाले कयो सही तमा वठो ई गुलाम थी न्या हुजूर फरमा गुलाम नागे ज़ैद मां मोहम्मद जो पुट्रेलो थव साईं पुट्रेलो एडो प्यारो नबी साईं के एडो प्यारो जो हज़रत ज़ैद जो पुट उसामा अचे तो एकली औरत दीजे त मुझे गोद में उसामा वेठो साईं जन आया उसामा का सिंह निकली करे इन चप्पल ते मां उन जी सिंह दिठम पर दिठम न साईं जन पंहिंजी चादर सां पिया उन जी सिंह उंगल जी कोशिश कर पर माई जी ते मां जल्दी में उन जी सिंह कढी वरती ना नबी साईं के एडो प्यारो हो ऐं मोहम्मद मुस्तफा जे इमाम हसन ऐं हुसैन के कुल्हन ते खणी घुमाईंदा हा त हज़रत ज़ैद जे पुट उसामा के भी मोहम्मद कुल्हन ते खणी घुमाईंदा या प्यार जी हद दोस्तों हज़रत ज़ैद नबी साईं के चऊं ज़ैद के धारे ले चोरे आया उन जो पी गोले 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 थकी मां भई रोए पी पियो चवे जबल ते चढ़ी पए त चवंदो ओ मुंहिंजा पुट ज़ैद तोखे लाइ केरु खणी वियो मुंहिंजा बच्चा मां ॾाढो ॻोल्हींदो मां पैसे वारो आहियां मुंहिंजा बच्चा पैसा ख़त्म थी विया पुट मां पैदल ॻोल्हींदो मां पेरनि कम छॾे ॾिनो गोॾनि सां हलंदुमि मुझा बच्चा गोड़ा भी कम छड़े कीसू पाए मुझा बच्चा मैं तोखे गोली दुस खबर पे मदीने में मुहम्मद रसूलुल्लाह वर्तमा जो पुत्र उन जो चाचो उन जो पी गोलीदा मदीने जे मीर वटाया सही असा जो पुत्र कुछ वक्त में ये गायब थियो सही खबर पई साईं तवा वट पान फरमायो हाओ ज़ैद जी मुझा साईं हिनन के सुञाणे दो हे मुझो बाबो हे मुझो चाचो पुत्र मां मोहम्मद करीम जी का भी रोक टोक न थई पंजे पी सां वञ पंजे चाचे सां वञ पुत्र मुंहिंजी मोकल थई अल्लाह 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 वारे वा ज़ैद उम्र नंढी ही ते वक्त में रोई करे चवे थो ही के चवे थो मां तव्हां ने नालंदुस मुंहिंजो अबो भी मोहम्मद करीम मुंहिंजो नबी भी मोहम्मद करीम मुंहिंजो मुर्शिद भी मोहम्मद रबी साईं आहे सिफारिश करे जितना भी पैसा चो असा दीदास छोकर जो हथ न वडो हथ वडी दो असा जो घर पीड़न ताई गिलारो थी बंदो तो चोरन जो घर अल्लाह ज़ैद आयो नबी साईं के चई साईं साईं हमरा ज़ैद की आयो साईं ही मसलो अल्लाह केनो ज़ैद प्यारो केनो साईं मसलो आ जुर्मानो जेतरो चो ॾन हथ न कटियो साईं जो चेहरो अंदर लाल ॾाढ़ो जीअं ॾाढ़ो ॾिसंदा हो दाऊद दीवान जा गैरतमंद मुसलमान मुझे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चेहरे में जरे कावड़ी दी खुदा जी जान जो कसम जानम चुंबश में अची वने तपी वने पर जने मुझे साईं जे चेहरे में खुशी अची वने रब 8 दरवाजा जन्नत जा खोलाए रब कुरान में भी ये चयो उन चेहरे जा पियो कसम खणे वद्दुहा 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 वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला और भी जाते फरमाए तो मुझे दिल पर कसम तुझे चेहरे जो कसम तुझे अंदरीन जुल्फन जो और फरमाए तो मुझे दिल पर क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्ज़ाहा फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम हो रहा सफा हो रहा जो सवाब थी माना समझो था ना अल्लाह तो फरमाए मुझा दिल पर जरे मदीने में नमाज पे पढ़े बैतुल मुक़द्दस ने मुंह करे तुझो ख्याल जो मैं किबलो मटाया बी रकात में तो चेहरो नमाज में मथे कयो रब तो फरमाए क़द नरा तक़ल्लुब वजहिका दादा मुसा गालाई लो सुभान अल्लाह मुझे खोराक था
सुभान अल्लाह मुझी ताकत था। हाँ कुरान मां के वणंदो आहे ॾाढो। मूंखे चवंदा आहिनि साईं तव्हां वाइस में कुरान हीअं छो कंदा मां चयो जीअं भाकुर पाईंदो आहियां तीअं तबियत खुलंदी आहे। हाँ ऐं वुज़ू खां सवाइ मां कॾहिं बि वाइस न कयो। अॼु ॾींहं ते वुज़ू खां सवाइ वाइस न कयो। वुज़ू करे पोइ करो छो त मां कुरान के भाकुर पाईंदो आहियां मुंहिंजी दिलि खे ताक़त ईंदी आहे। कुरान में मज़ो ईमान वधंदो आहे। इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना रब फरमाए मोमिन जने कुरान ॿुधंदो आहे ईमान ताज़ो थींदो अथसि वधंदो अथसि दिलि ठरंदी अथसि। अरे कुरान ठारण आयो अथव साल न आयो अथव। अल्लाह अल्लाह यार तवजो कयो ख़ुदा जी ज़ात जो कसम मोहम्मद मुस्तफ़ा जे चेहरे में कावल अची वई। ज़ैद ही कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे पाण फरमायो सहाबा खे सॾु कयो अचो अचो मस्जिद में हुज़ूर मिंबर ते चढ़ी आया। लोगो ए ज़ैद रब जे मुक़रर कयल हद में सुभान खणी आयो आहे। अरे त यहूदी कंदा हो वॾेरनि खे माफ़ी ग़रीबनि ते हद ए छाता चयो पाण फरमायो वल्लज़ी नफ्स मुहम्मद बियदिही कसम मां मोहम्मद करीम खे उन अल्लाह जी ज़ात बाबरकात जो जंहिंजे कब्ज़े में मां मोहम्मद रबी जी जान ये त फातिमा बनी मखज़ूम कबीले जी चोरीअ जे केस में औरत आई आहे। अगर कसम मूंखे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े में मोहम्मद जो साह हुआ ये तो फातिमा बनी मखज़ूम कबीले जी न्याणी अथव। अगर फातिमा बिन्ते मोहम्मद मां मोहम्मद करीम जो लखते जिगर इन केस में अचे हाँ त मां पंहिंजी न्याणीअ खां बि न मुणा लक़तअतु यदहा पंहिंजी न्याणीअ जो बि हथ वढियो हाँ। इहो अथव जाती मामिलो आयो त मोहम्मद दरगुज़र कयो जे इस्लाम जी ॻाल्हि आई त चओ मिठे मोहम्मद कैसा भी रिहायत न कई थव। बाकी अखलाक हसन उनके चइबो आहे। हिकिड़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को छॾे मदीने आया नबी साईं जी वॾी न्याणी अम्मा ज़ैनब रहिजी वई। अबुलास गई अबुलास ऐं मुस्लमान न थियो। साईं फरमायो मुंहिंजी न्याणी मोकिलियो मुझे आखिरकार मोकिलियो। दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम साईं जन फरमायो मुंहिंजी न्याणी मुझे मोकिलियो। पोइ आखिर मोकिलियो उठ ते चाढ़े मक्के मदीने विच ते आई दहशतगर्द ज़ालिम मोहम्मद मुस्तफ़ा जे न्याणीअ खे उठ तां धिको ॾेई किरी ज़ख्मी थी ज़ख़मन रत मदीने में पहुती है। खुदा जी ज़ात जो कसम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी ज़ख्मन जा सूर न संदे फौत थी वई। साईं जा घोड़ा निकिरी आया। कुछ वक्त खां बाद वो मानू आयो अल्लाह जे रसूल के बि बाहूं बधे साईं अल्लाह जो नालो तई माफ़ कर साईं मूंखे माफ़ी दे। पाण फरमा मां त सुञाणास कोन थो केर अल्लाह अल्लाह से मां तुंहिंजी रहमत जो ॿुधी आयो आहियां। क़ुरान होका पियो ॾेव मां अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सही मुझे माफ कर पाण फरमायो केरा मां तो कोन तो सुञाणा छा ग़लती आ जे सही जे तहांजी न्याणीअ खे धिको ॾिनो हो न उठ तां ऐं तहांजी न्याणी शहीद थी वई वो धिके ॾियण वारो बदबख्त बेनसीब मां आहियां। सही मूंखे माफ कर। सहाबा तलवारूं कयूं न छॾींदासीं न ज़ालिम खे। साईं फरमायो सहाबीओ तहांजो मसलो न आहे मां मोहम्मद जो ज़ाती मसलो आहे। पाण फरमायो हेॾे आ मोहम्मद मुस्तफ़ा का पंहिंजी न्याणी जो खून तोखे माफ करे चाची हमजे जे कातिल के माफी इन्हें के जब अखलाक हसन जो ज़ाती मामलो अचे तो फिर हिसाब ही ना दीन जो मामलो अचे तो रिहाई थी न। असा जो नबी वरो अजीम अखलाक जो आला पाए दर्जे जो इन्नमा बुइस्तु लियुतिम्म मकारिमल अखलाक। साईं फरमाया मां के रब मोकिलियो आ त मां दुनिया जे अंदर ओ अखलाक के वॾे दर्जे ते पहुचाई। नबी जा अखलाक नबी वफादार
जी करे कुरान से मोहब्बत कयो कुरान जुदा न थींदो मदीने जे मीर से मोहब्बत कयो मोहम्मद बेवफा न थव बस साईं आयान मां समझा तो सवाए पंजे नमाज थे 5:30 बुजुर्ग आयान हजरत मौलाना साहिब अब्दुल रज़ाक में के साहब जी निशानी इंशाअल्लाह उनके भी घणो न तो वियारे ओए मुखे भी कलाक थियो जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफीकी इल्ला बिल्लाह अल्लाह साईं अब्दुल कादिर साहब जे मेहनत खे कबूल फरमाए हेॾो वॾे पैमाने ते प्रोग्राम रखायो अथनि हेॾा वॾा कारी साहब आया आहिनि ईंदा इंशाअल्लाह ओ रात जो देर ताईं क़ुरान जो वाइज़ प्रोग्राम हलंदो